टंडियालाहार जिले की यूसी मीराबाद जी खाली थियल सीट ते पीपी उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी विया आहिनि। पीपी उम्मीदवार मीर सोहेल पप्पू टालपुर ऐं मीर मदद टालपुर साम्हूं कंहिं फॉर्म जमा न करायो, जंहिं बाद ॿिन्ही उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो। टंडोलाहार ज़िले चेयरमैन पप्पू टालपुर जे लाॾाणे बाद ज़िले काउंसिल जी सीट ख़ाली थी हुई। आरो उमेर जरवार मूजिबि ख़ाली थियल सीटुनि ते ॿिन्ही उम्मीदवारनि जे साम्हूं कंहिं बि फॉर्म जमा न करायो। टंडियालाहार ज़िले जी यूसी मीराबाद जी ख़ाली थियल सीट ते पीपी उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी विया आहिनि। पीपी उम्मीदवार मीर सोहेल पप्पू टालपुर ऐं मीर मदद टालपुर साम्हूं कंहिं फॉर्म जमा न करायो, जंहिं बाद ॿिन्ही उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो आहे। टंडोलाहार ज़िले चेयरमैन पप्पू टालपुर जे लाॾाणे बाद ज़िले काउंसिल जी सीट ख़ाली थी हुई। आरो उमेर जरवार मूजिबि ख़ाली थियल सीटुनि ते ॿिन्ही उम्मीदवारनि जे साम्हूं कंहिं बि फॉर्म जमा न करायो। नाज़रीन, ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया टंडियालाहार खां त टंडियालाहार ज़िले जी यूसी मीराबाद जी ख़ाली थियल सीट ते पीपी उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी विया आहिनि। पीपी उम्मीदवार मीर सोहेल पप्पू टालपुर ऐं मीर मदद टालपुर साम्हूं कंहिं बि फॉर्म जमा न करायो, जंहिं बाद ॿिन्ही उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾिनो वियो। टंडोलाहार ज़िले चेयरमैन पप्पू टालपुर जे लाॾाणे बाद ज़िले काउंसिल जी सीट ख़ाली थी हुई। आरो उमेर जरवार मूजिबि ख़ाली थियल सीटुनि ते ॿिन्ही उम्मीदवारनि जे साम्हूं कंहिं बि फॉर्म जमा न करायो। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल दर सां। गुलाम रसूल, अपडेट कजो। हे ॿुधाए पियो वञे त पीपी उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी विया आहिनि, छा अपडेट्स ॾींदो? जी बिल्कुल टंडियालाहार जी यूनियन काउंसिल मीराबाद की खाली थियल ज़िले काउंसिल चेयरमैन की सीट ते पीपल्स पार्टी के उम्मीदवार सामूं कंहिं फार्म जमा न करायो। ज़िले काउंसिल मीर सोहेल पप्पू टालपुर ऐं चेयरमैन मीर अली मदद टालपुर के बिना मुकाबले कामयाब थी विया। टंडियालाहार जी ज़िले चेयरमैन मीर पप्पू टालपुर के पहुचण जेका ज़िले काउंसिल की सीट हुई उहा खाली थी वई हुई ऐं जॾहिं चेयरमैन ते उन मीर सोहेल टालपुर हो जंहिं यूसी जी चेयरमैनशिप आहे रिज़ाइन करे ऐं ज़िले चेयरमैन बि कयो वियो। हिन इलेक्शन थी आहे हुन में मीर सोहेल टालपुर आहे उहो बिना मुकाबले खाली थी वियो। जेका खाली थियल सीट जेका चेयरमैन वारी हुई उनखे आहे मीर मदद टालपुर आहे उहो कामयाब थी वियो आहे। ॿिन्ही खाली थियल सीटुनि ते कंहिं फार्म जमा न कराए ARO उमेर जरवार आहे उन चवण मुताबिक़ कंहिं फार्म न जमा कराए, जिन करे पीपल्स पार्टी ॿई जेके उम्मीदवार आहे बिना मुकाबले जे करे कामयाब थी विया आहिनि। जी ठीकु आहे, गुलाम रसूल दर अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।